सॼो हक़ मौजूदु जीअं लतीफ़, जीअं सिंध, जीअं आलम इंसानियत। पाण 10 मां हिकिड़ो बैत था पढ़ूं जेको ॾाढो कमाल जो बैत आहे। सच के सुको ढोर, माना ढोरो पुराण जी ॻाल्हि पई हले। लतीफ़ साईं ढोरे पुराण जो ज़िक्र करे रहियो आहे। सच के सुको ढोर कंधिन अक फुलारिया, जंहिंजे वण सां फसल थींदा हुआ, जंहिंजे वण सां औज थींदो हुयो, जंहिंजे वण सां तरक़ी थींदी हुई, ख़ुशहाली थींदी हुई, उहो सुकी वियो। ऐं अक, उहे अक हमेशह सुकल इलाइक़नि में थींदा आहिनि ऐं पोइ बारिशुनि वारो हुनखे पाणी मिलंदो आहे, उन ते सर्वाइव कंदा आहिनि। सच के अक फुलारिया, जुंगनि छॾियो ज़ोर, सर सुको सूंघी गया। ऐं पोइ उहे वापारी, उहे माण्हू जॾहिं अक फुटी पिया त उहे जेके जुंग जवान आहिनि, हिते वॾो फ़लसफ़ो आहे, हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे। माना इहो ढोरो पुराण असांजो समाज भला छो कोन्हे, असीं हिनखे समाज छो न सम्झूं? असां सुकी विया आहियूं। असांजे ज़मीरनि में, असांजी सोचुनि में अक फुटी आया आहिनि ऐं रिज़ल्ट उनजी इहा निकिती आहे त असांजा जेके अॻुवान हिकिड़ा हलिया विया आहिनि, जेके आहिनि उहे असांखां मायूस आहिनि ऐं उहे असांखां ॾुखारा बि आहिनि। काश असां उन्हनि जो साथ ॾियूं, काश असां उन्हनि खे सॾ में सॾु ॾियूं त असां इन्हनि सूरनि, इन्हनि तकलीफ़ुनि, इन्हनि पीड़ाउनि मां आज़ाद थी पऊं। ऐं जुंगनि छॾियो ज़ोर, जुंग जवान हा। पर जॾहिं ढोरो पुराण सुको, जॾहिं ढोरो पुराण माना जॾहिं समाज मां उहा सियासी साञा ख़तमु थी त पोइ जुंग जवान मायूस थी हलिया विया। अचो त उन्हनि मायूसियुनि जो मौत आणियो। यादि रखे छॾियो, दुनिया में कॾहिं बि मायूसी मसइलनि जो हल न रही आहे, उमेद ई मसइलनि जो हल रही आहे। उमेद, आसरो, जिदोजहदी मसइलनि जो हल रही आहे। ऐं जेकॾहिं असां उहा कंदासीं ऐं असां बेखौफ़ थी कंदासीं, का जंग कान्हे, का बंदूक कान्हे, कुझु बि कोन्हे को, पुरअमन ॿधी ऐं इतिहाद सां असां जेका जिदोजहद कंदासीं, उहा ई काफ़ी आहे असांजे लाइ। यकीननि असां उन जिदोजहद में जॾहिं सोभारा थींदासीं त असांजो समाज इहो न रहंदो, ढोरो पुराण इहो न रहंदो। ढोरो पुराण असांजो समाज आहे, ढोरो पुराण इहो न रहंदो जेको सुकल हुजे, जंहिंजी कंधीअ सां अक फुलारजी विया आहिनि। असांजे शऊर जा अक फुलारजी विया आहिनि। सची असांजे शऊर में अक जा ॿूटा ॼमी पिया आहिनि, जंहिंजो खीरु ॾाढो कड़ो थींदो आहे। इन्हनि अकनि खे ख़तमु करे असांखे शऊर अंदरि, पंहिंजे सियासी समाजी शऊर अंदरि गुलाब पोखणा आहिनि। असांखे अमलतास जा वण पोखणा आहिनि ऐं असांखे उहे सभई जेके रुसी वियल उमेदूं आहिनि, आसरा आहिनि, उन्हनि आसरनि सभिनी खे मोटाए जिदोजहद करणी आहे ऐं अॻिते वधिणो आहे। सच पुछो, जेकॾहिं असां ईअं कयो त पोइ असांजी जेका ज़िलत वारी ज़िंदगी आहे उनजो ख़ात्मो अची वेंदो। केरु चाहींदो त आउं 3 वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान हुजां? केरु चाहींदो त आउं इज़त सां न जीयां? सभई चाहियूं था, सभु माण्हू इहे चाहियूं था, पर मुफ़्त में चाहियूं था, बिना कंहिं जिदोजहद जे इहो सभु कुझु चाहियूं था। यादि रखे छॾियो, जिदोजहद खां सवाइ तव्हां का बि मंज़िल नथा माणे सघो। इहो अव्हांखे ज़हन में रखणु खपे। ऐं जिदोजहद जे लाइ अव्हांखे गॾियल किरदारु अदा करिणो पवंदो ऐं गॾियल किरदार जे लाइ अव्हांखे इनफरादियत मां निकिरणो पवंदो। ऐं जॾहिं तव्हां इनफरादियत मां निकिरी इज्तमायत जो हिसो थियो ऐं पंहिंजे बुनियादी क़ौमी ऐं समाजी हक़नि जी जॾहिं मां जिदोजहद शुरू कई त पोइ ॾिसो त सिंध किथे थी पई। इहा हसीन सिंध, इहा ख़ूबसूरत सिंध, धरतीअ जे गोले ते, मुंडीअ ते टिक वांगुरु सिंध, उहा ॾिसो
त किथे थी बीहे ऐं मां हैरान थी वेंदो त हिकु अहिड़ो खितो जंहिं वटि कंहिं शइ जी खोट कान्हे का, जंहिं वटि कंहिं ॻाल्हि जी खोट कान्हे का। खोट आहे त जिदोजहद जी खोट आहे, खोट आहे त मुस्तक़िल मिज़ाज जी खोट आहे, ऐं खोट आहे त नतीजा हासिलु करण जी खोट आहे। से नतीजा असांखे फ़िक्र लतीफ़ मां मिलंदा। लतीफ़ साईं असांखे उहो मुफ़क्किर मिलियो आहे जेको असांखे ज़रे ज़रे जी सम्झाणी ॾिए थो। मूंखे उमेदु आहे वीडियो अव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं अव्हां इन ते को तबसरो करणु चाहियो था, को सुवाल करणु चाहियो था, त लाज़मी तौरु कमेंट करे सुवाल कयो, वीडियो मोकिले सुवाल कयो। जेका साॻी वीडियो आऊं अपलोड कंदुसि, हिन ई चैनल ते अपलोड कंदुसि, अव्हां हिन वीडियो जो रेफरेंस ॾेई, हवालो ॾेई अव्हां सुवाल करे सघो था। ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जेतिरो अव्हां घणो सब्सक्राइब कंदव, सच पुछो त सिंध जे हर माण्हू वटि पहुचंदी हीअ वीडियो, ऐं पोइ सभई हिन बहस में इन्वॉल्व थींदा। फ़िलहालु त आउं अकेलो थो ॻाल्हायां, पर अॻिते हली सभई ॻाल्हाईंदासीं। हिकिड़े बहस जो, हिकिड़े गुफ़्तगू जो हिकिड़ो तमामु वॾो आगाज़ कंदासीं, ऐं उन जे नतीजे में असां कंहिं न कंहिं मंज़िल खे ज़रूरु पहुचंदासीं ऐं जिदोजहद जा उहे सभई रस्ता अख़्तियार कंदासीं। मूंखे उमेदु आहे त अव्हां हिन वीडियो खे ॾिसंदो ऐं गौर कंदो ऐं लतीफ़ टीवी जो साथ ॾींदो। हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध ऐं जिए आलम इंसान।